इन वक्त मां मौजूद आहियां असांजे ऋषि भैया जे स्टूडियो ते अमरावती में। वॾे टाइम खां सिर्फ़ जेको आहे धर्म भैया सां ऋषि भैया सां सिर्फ़ कॉल ते जेको आहे ईअं ॻाल्हि ॿोल थींदी हुई, पर अॼु जेको आहे फेस टू फेस पाण गॾु आहियूं। छो जो इहे मौक़ा सफ़ा घटि मिलंदा आहिनि, वरी अलाए कॾहिं मिलण थिए। मां त हिननि खे हमेशह ऐं हाणे बि तव्हांखे इनवाइट कयां थो, ज़रूर शिकारपुर अचो वर्सी साहिब ते, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। जरूर जरूर। धर्मदास खे तो तुंहिंजी मौज ख़बर आहे, तव्हांखे ख़बर आहे, पर बिल्कुलु अचो। ऋषि भैया छा चवंदो आहे? बस मां त इहे साईं खे अरदास कंदुमि, बाबा साईं जल्दी को जल्दी घुरायो, वञी ॾिसूं इहा मौज। असां फ़क़ीरूं बाबा, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। जय जय सवाल। सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां नमस्ते। अॼु वरी जेको आहे ऋषि भैया जे स्टूडियो में असां मौजूद आहियूं ऐं अॼु अचण जो जेको कारण हो त 2007 खां वठी असां सिंध में सदाईं जेको आहे पंहिंजे भॼननि जे पोयां जेको कोरस में आवाज़ हूंदो आहे, उहो असांजी प्यारी जेका भेण आहे उहो शीतल जो आवाज़ हूंदो आहे। असां बचपन खां वठी आवाज़ ॿुधंदा त अचूं था, पर अॼु पहिरियों दफ़ो शीतल दीदी सां मुलाक़ात थी ऐं ॾाढो। आपको सिंधी समझ में आ जाती है या थोड़ी थोड़ी? वो समझाने वाले अच्छा, हैं ना। तो आप सिर्फ हमारे जो सिंध वाले हैं, जिसके लिए आपने, सबके लिए, जो भी सिंगर से सबके लिए आपने जो है ना गाया है, तो उनके लिए थोड़ा सा और मैं आपका फैन हूँ, तो हमारे लिए थोड़ा सिंध वालों के लिए कुछ लाइन्स हो जाए हमारे। भले आप गा नहीं सकती तो आप ओके ओके, हाँ हाँ हिंदी में कोई नहीं। अच्छा गा भाई। एक राधा एक मीरा दोनों शाम को चाहा, वाह अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक प्रेम दीवानी, एक रस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक रस दीवानी। वाह 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 मान, मुझे ऐसा में कर रहा है, मुझे तो होता है जेको इंट्रोड्यूस करण वारो असांजो धर्मदास। छो जो भगवान त ॾींदो आहे, पर कंहिंजे ज़रिए ॾींदो आहे, कोई सोच करे मोकिलंदो आहे न, कोई ज़रियो हूंदो आहे। त धर्मदास भैया ताड़ी वॼायो और ॿ लाइना बि चवंदुमि फ़क़ीर ॿुधजो दिलि सां। धर्मदास हिकु अहिड़ो कलाकार आहे जेको ख़ुदि सुठे नमूने लिखंदड़ ॻाईंदड़ हर कला हूंदे हुए बि हुनजी हिकिड़ी ख़ासियत आहे कि कुंड कुंड जा कलाकार ॻोल्हे, हुनखे ईअं लॻंदो आहे भई इहे ॻाइनि इहे वधनि ऐं साईं जी महिमा थिए, नवां नवां कलाकार ॻाइनि। हिन कारण सां हिन फ़क़ीराणी खे बि इहो ई ॻोल्हे आयो, मां थोरी ॻोल्हे आयुमि प्यारा। ऋषि भैया हिन फील्ड में चवंदा आहिनि तव्हां जेतिरो हीअं वेंदव ओतिरो ईअं वेंदव। बिल्कुलु हक़ीक़त आहे। हवाई जहाज बि ॾिसो हलंदे पहले ईअं हलंदे न, टपा ईअं खवंदे न, पोइ जो चढ़ी वेंदे मथे, वाह वाह, कोई रोकण वाली कोन्हे, कोई रोकण वाली कोन्हे, पोइ त बाबा